नाज़रीन, कराची में अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ ई ब्लॉक खे ड्राहिण जी साज़िश ऐं नियाणियुनि मथां तशद्दुद वरी वाक़िए खां पोइ सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जा मरकज़ी अॻवान हैदर शाहाणीअ जे अॻवाणीअ में एहतजाजी कैंप ते पहुची विया। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था कराची मां नबी बख्श केली जी हिन रिपोर्ट में। अज बिल्कुल जो हिन वक्त असीं मौजूद आहियूं अब्दुल्ला शाह गाज़ी जे ॻोठ जे ई ब्लॉक में, जिते कल जेको आहे सो न्याणियुनि मथां जेके तशद्दुद ऐं जेको सो फारिग जो जेके वाक़िया थिया उन खां पोइ कोम्पस जेके जमायतूं आहिनि, जंहिंमें जीअं सिंध क़ौमी मुहाज़ आहे, जिस्मम आहे, सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे, ACP आहे ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि उहे हिते पहुतल आहिनि। पाण हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो हिन जेको कल्ह जो वाक़ियो आहे उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। ही असांजी धरती आहे, धरती जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं असां मालिक। हिते धारियां तव्हां ॾिसो न, आबादी धारियां हिते अफ़गानी अचनि था, हिते बर्मी बंगालियुनि जूं कॉलोनी बनियूं पियूं, उन्हनि जे हिरासत वञे ई कोन थी। सिंधी माण्हू हिननि खे बर्दाश्त न आहिनि। हक़ीक़त में ॾिठो वञे त पीपल्स पार्टी खे इहो सोचणु खपे त बाबा इहे सिंधी माण्हू आहिनि जेके, हींअर ॾिसो न, तव्हां ॾिसो पीपल्स पार्टी उन्हनि इलाइक़नि मां खटे थी जिते सिंधी माण्हू आहिनि। तव्हां ॾिसो कहिड़ो नाज़माबाद मां खटे थी, कहिड़ो तव्हांजो कोरंगी मां खटे थी, उन्हनि इलाइक़नि मां खटे थी जिते सिंधी माण्हू आहिनि। वोट बि उहे ॾियनि ऐं पुठियां वरी उन्हनि जे पता हालात थिए उन्हनि न्याणियुनि जे मथां। तंहिं करे असां चयूं था त बाबा होश कयो, हिन वक़्तु सिंधी माण्हू सुजागनि, हिन वक़्तु लखे सिंधी कराची में आहिनि, कराची निंदड़ की न आहे। ही बदतरीन वहशाना कार्रवाई कई वई आहे असांजे सिंधियुनि जे ॻोठनि ते। असांजे न्याणियुनि खे शेल हया विया आहिनि, गोलियूं हलाई वियूं आहिनि, असांजा घर ठाता विया आहिनि। हिननि खे सम्झ में नथो अचे त हिते ॿियूं जेके आबादियूं आहिनि, माना जेके धारिया आहिनि, जेके गैर मुल्की आहिनि, अफ़गानी आहिनि, बर्मी आहिनि, बंगाली आहिनि, उन्हनि जे कॉलोनी खे रेगुलर कयो अथऊं। सिंध असेंबली में करारदाद पास कई आहे, पर असां सिंधियुनि खे न घणो सम्झनि था। ही गाज़ी ॻोठ अब्दुल्ला शाह जे दौर में अॼुकल्ह आहे। हींअर जेको हिननि वज़ीर आला जेको ड्रामो रचायो आहे न कल्ह, त सस्पेंड थो कयां, फलाणो थो कयां, रोहनीअ वारो, इनक्रोचमेंट वारो, ऐसे शो। असां हिन ड्रामे खे क़बूल न कंदासीं। असांखे हिते अची माना मुख़्तियारकार SGM अचे, असांखे रजिस्ट्री करे ॾियनि, असांजा जीअं पक्का कानूनी कागज़ ठाहे ॾियनि, सॼे ॻोठ जा ठाहे ॾियनि। हेॾो शहर ॻोठ जा 3 एकड़ आहिनि, उहे कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। हेॾे 2 एकड़ आहिनि ॿिया, उहे कब्ज़े कयो वेठा आहिनि। उहे असांखे कानूनी तौर ते असांखे लिखी ॾियनि त इहा शइ क़बूल हूंदी, न त क़बूल न हूंदी। कैंप आहिनि, हाणे तव्हां वञो मच्छर कॉलोनी ॾिसो, केॾी अॻवानी जा जेको आहे त माना बस्तियूं ठहियूं पियूं आहिनि, हेॾे जेको अॻवानी कैंप लॻा पिया आहिनि। हाणे तव्हां में अगरि एतिरी हया, एतिरी शर्म आहे त तव्हां उन्हनि जा ॻोठ छो नथा ठाहियो, उन्हनि खे छो नथा कढियो। हे 40-40 साल क़दीमी ॻोठ आहिनि। अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ क़दीमी ॻोठ आहे। उनखे जेको आहे हिकिड़े बिल्डर ऐं सिस्टम जो नालो ॾेई करे बिल्डर, हाणे मूंखे ॿुधाए कागज़ ठाहिण जे लाइ हिननि जे लाइ छा मसइलो आहे। रेवेन्यू इन्हनि जो, DC इन्हनि जा, मुख़्तियारकार इन्हनि जा, तपेदार इन्हनि जा, होॾों जा कागज़ हुते था फिट कनि, हुतां जा कागज़ हुते था फिट कनि। माना सिंधी माण्हुनि सां नाजाइज़ आहे, ज़ुल्म आहे। आउं त ईअं सम्झां थो त इहा सिंध सां गॾोगॾु पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ ई साज़िश आहे ऐं पीपल्स पार्टी जा माण्हू हिन में जेको साज़िश में शरीक आहिनि। अफ़सोस आहे, 4 दौर हुकूमत ख़तमु थियण ते आहे ऐं असां कराची जी कंहिं बि हिकु बि सिंधी वसंदीअ खे लीज़ ॾियारे न सघिया आहियूं। पोएं दौर में साईं कामिल अली शाह स्कीम 33 जे 70 आबादियुनि खे लीज़ करण जो ऐलान ॾिनो, माण्हुनि पैसा भरिया, 4 आना भरियासीं DC चालान जा, ऐं बाद में साईं उहा लीज़ कैंसिल करे छॾी। उनखे ई जवाज़ बनाए बिल्डर माफ़िया ऐं पुलिस स्कीम 33 जे समूरनि आबादियुनि लाइ आज़ार बनाए छॾियो। अॼु अलहमदुल्ला हिते सिंध जा सभु ख़ैर ख़्वाह ऐं सिंध दोस्त जुड़ियूं गॾु थियूं आहिनि। मां उन्हनि खां अपील थो करियां त हे प्रोग्राम हिकु ॾींहं ते ख़तमु न कनि। इहो मुस्तक़िल कराची जे सिंधी आबादियुनि खे मालिकाना हक़ ॾियारण ताईं, ऐं जेके सिंधी माण्हू कराची में हिन वक़्तु बेघर आहिनि उन लाइ गवर्नमेंट खां का स्कीम वठनि। जीअं मुतासिरीन लाइ गवर्नमेंट स्कीमूं ठाहियूं, लियारी एक्सप्रेस लाइ, गुजर नाले जे एक्सप्रेस मुतासिरीन लाइ आबादियूं ठहियूं आहिनि। लखे एकड़ एराज़ी जिते सिस्टम जे नाले ते कब्ज़ा करे धारियुनि खे आबाद कयो पियो वञे। सिंधी माण्हुनि जो ॻोठ आहिनि, सिंध धरती आहे, असां सिंधियुनि जी आहे। ही दहशतगर्दी कनि था पिया। ही हुकुमरान जेके आहिनि, जेके सिंधी माण्हुनि जे वोट ते चूंडिजिया आहिनि ऐं पंहिंजो पाण खे वज़ीर आला चए थो मां मोहम्मद बिन क़ासिम जी औलाद आहियां। ऐं तव्हांखे ख़बर आहे मोहम्मद बिन क़ासिम बि जेको हुयो सो कब्ज़ो करे हिते सिंधी माण्हुनि खे, हिते औरतुनि खे जेको अगवा करे ऐं बगदाद जे जेको आहे सो घिटियल में रुलायो। ऐं हीअ बि सिंधियुनि जी औरतुनि ते अहिड़े क़िस्म जा जेको हमला करे हीअ सम्झे थो हीअ उहा सिंध आहे। हीअ उहा सिंध न आहे, हीअ 2022 जी सिंध आहे। हिन में सिंध जो बच्चो हिन पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदो, मरंदो, लड़ंदो ऐं हिननि हुकुमराननि खे इहो ॿुधाईंदो त कंहिं बि सूरत में तव्हांजी नाजाइज़ी असांखे क़बूल कोन्हे। असां सिंधी आबादियुनि खे सिंध सरकार जेकी पीपल्स पार्टी सरकार आहे उहा पंहिंजी करप्शन, पंहिंजे जेको माल मेण जे लाइ सिंधी आबादियुनि खे मस्मार करे
सिंधी ॻोठनि खे ड्राहे ऐं जेका गैर सिंधी जेके अफ़गानी वेठा आहिनि उन्हनि ते हिननि जी आङुर बि सिधी नथी थिए त इन मां सम्झणु खपे त हीअ सरकार सिंध दुश्मन सरकार आहे जेका सिंधी ॻोठनि खे ड्राहे थी। अहिड़ी सरकार जे मथां असां मज़म्मत त छा पर लानत विझूं था। अॼु खां पोइ जेकर कंहिं बि सिंधी ॻोठ में हीअ सरकार वई त उन सां मुंहुं मुक़ाबिलो ही क़ौम परस्त सिंध तरक़ी पसंद पार्टी हीअ जदोजहद करे हिन खे मुंहुं मुक़ाबिलो। अॼु बि उहे ऑफिसर न रहिया आहिनि सीटुनि ते पर चऊं था हिते लिखी ॾियनि त ही सिंधी आबाद हिननि जी धरती आहे, ही धरती जा वारस ऐं मालिक आहिनि। पुलिस जेका आहे उहा गुंडागर्दी ते रही करे सिंधी जेको आहे नियाणियुनि मथां ऐं असांजे पुलमनि जेको एहतजाज कंदड़ जेका कैंप हुई उन मथां जेको हमिलो कयो आहे उनखे सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। हीअ जेके नोटिस सीएम सां वरितो आहे पर असां उन नोटिस खे बि जेको आहे कोन था मञूं ऐं असीं सिंध हुकूमत खां फिलफोर जेको आहे इहो मुतालबो था कयूं त हिन ॻोठनि खे लीज़ कयो वञे ऐं मालिकाना जेके हिननि खे हक़ूक़ ॾियण। कैमरामैन टीम सां गॾु नवेश कास्केली, SS TV कराची।